अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मरान टीवी न्यूज़ में वाक़े भलीकार माया फराशा सब खबर है नजर हेडलाइन ते। मुल्क में दहशतगर्दी के वाक़ियन खां पोइ पाकिस्तान के पाक अफगान सरहद ते कार्रवाई 29 दहशतगर्द मारिजी विया। इतलात वारे वफ़ाक़ी वज़ीर अतार चयो आहे त सरहदी इलाइक़े में जमातुल अहरार ऐं ख़ारिजीन के ठिकाणनि ते कार्रवायूं कयूं वयूं। 28 जून ते सिक्योरिटी फोर्सिस बाजोड़ में ऑपरेशन कयो। ख़ारिजी कमांडर खान फरोश 3 दहशतगर्दन समेत मारिजी वियो। मारिजी वियल दहशतगर्दन जो ताल्लुक ख़ारिजी तंज़ीम अल अहरार सां हुयो। इतलात वारे वज़ीर वधीक चयो आहे त अफ़गानिस्तान जे सूबे पकेतिया ऐं कुनड़ में कार्रवायूं कयूं वयूं, जिन में 25 दहशतगर्द मारिजी विया। शहरियुनि जी जान माल ऐं क़ौमी सलामतीअ ते का बि सौदेबाज़ी न कई वेंदी। कराची में रेंजर्स कैंप ते हमले में मुलविस अफगान दहशतगर्द जो एतराफ़ जारी। छिरकाईंदड़ इंकशाफ ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार दहशतगर्द उस्मान ॿुधायो आहे त संदसि ताल्लुक जमातुल अहरार सां आहे। तंज़ीम जे अफ़गानिस्तान में कमांडर जो नालो मौलवी अहरार आहे। रेंजर्स कैंप ते हमलो कंदड़ समूरनि दहशतगर्दनि खे अफ़गानिस्तान में तरबियत ॾिनी वई हुई। सभिनी दहशतगर्दनि खे ख़ुदकश जैकेट तयार करण जी तरबियत मिलियल हुई। गिरफ़्तार दहशतगर्द वधीक एतराफ़ कंदे चयो आहे त कराची पहुचण लाइ अफ़गानिस्तान मां संदसि लाइ समूरा इंतज़ाम कया विया हुआ। खेनि अॻु में रेंजर्स ऐं फ़ौज में फ़र्क़ जी ख़बर न हुई। ॿुधायो वियो त उहे सभु काफ़िर आहिनि। अमेरिका ऐं ईरान हिक ॿिए मथां हमला रोकण ते इतफ़ाक़ करे वरितो। तकरार जे हल लाइ हलंदड़ हफ़्ते ॻाल्हियुनि जो बि फ़ैसिलो। अमरीकी वेबसाइट दावा कई आहे त अमेरिका ऐं ईरान सुभाणे क़तर जे गादी वारे शहर दोहा में ॻाल्हियुनि ते राज़ी थी विया आहिनि। गुल प्लाज़ा बाहि वाक़ियो हादसो करार। ट्रांज़िट रिपोर्ट जारी। को धमाकेदार मादो न मिलियो। पुलिस हतमी चालान अदालत में जमा कराए छॾियो। दुकानदार नेमतुल्ला ऐं संदसि 11 सालनि जो पुटु केस में जवाबदार नामज़द। गुल प्लाज़ा कमेटी जो सदर ऐं नायब सदर बि जवाबदारनि में शामिल। सिंध पब्लिक सर्विस कमीशन में मेरिट जे लताड़ ख़िलाफ़ हैदराबाद में सभी नौजवाननि जो एहतजाजी मार्च ऐं धरणो। हक़ मथां धाड़े ते उम्मीदवार ऐं शागिर्द ॿीहर रोडनि ते निकिरी आया। अलामा दाऊद पोटा लाइब्रेरी खां प्यादल मार्च करे SPSC ऑफिस आॾो धरणो। सियासी समाजी अॻवान अदीब ऐं वकील शरीक। मेरिट जे लताड़ ख़िलाफ़ नारेबाज़ी। अॻवाननि चयो आहे त सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे नतीजनि में बेज़ाब्तगियूं थियूं आहिनि। हक़दार उम्मीदवारनि जे हक़नि ते धाड़ो हणी मनपसंदनि खे नवाज़ियो वियो आहे। शफ़ाफ़ जांच करे इंसाफ़ कयो वञे। गंबट वेझो कोराई बिरादरी जी धुरनि में ज़मीन जे पुराणी तकरार तां बजणा क़तल। कच्छे वारे इलाइक़े में धुरनि में झेड़ो। हिक ॿिए मथां हथियारनि जा मुंहं खोले छॾिया। फायरिंग में रोशन कोराई ऐं कराड़ो कोराई मारिजी वियो आहे। सिद्धी कोराई ज़ख़्मी। वाक़िए बाद धुरनि में छिकताण तेज़। इलाइक़े में ख़ौफ़ वारी सूरतहाल। 1 जुलाई खां सिंध समेत सॼे मुल्क में बरसातुनि जी अॻकथी। मौसमियात खाते पारां शहरी बोर्ड जो ख़दशो ज़ाहिर। अलर्ट जारी करे छॾियो। मौसमियात खाते जो चवणु आहे त 3 खां 4 जुलाई ताईं सखर, लाड़काणे, घोटकी, ख़ैरपुर, जेकबाबाद, शिकारपुर में तेज़ बसकारे जो इम्कान आहे। नवाबशाह, नौशरो फेरोज़ ऐं दादू ज़िलनि में गजगोड़ सां मींहुं पवंदो।